कपरु में पुलिस जी फायरिंग में मारिजी वियल अली हैदर ऊंझो जो केस पुलिस खिलाफ दाख़िल न थियण ते एहतजाज कयो वियो आहे। कपरु वासी नौजवान अली हैदर ऊंझो जो केस दाख़िल न थियण खिलाफ माउ विलायत सस हूरा घरवारी ज़ीनत रूंझो मक़तूल जो 1.5 वरियन जो पुट अली अब्बास खणी निटहड़ उस में कपरु जे मेन चौक ते मुज़ाहिरो कयो। मक़तूल जे वारिस औरतन साफ़ इन अॻियां दाहीं थी चयो त कुछ वक़्त अॻु रात जे वक़्त सांगड़ जे अॻूणे एसएसपी ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी ऐं उन सां गॾु ॿियनि पुलिस ऑफिसरनि अली हैदर खे घरां गिरफ़्तार करे पीरोमल थाणे जे हद में कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल करे छॾियो। हुन जो त क़तल जी एफआईआर दाख़िल करण लाइ केतिरा ई भेरा एहतजाज कयो आहे, पर पुलिस जा ऑफिसर क़ातिल अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पिया कनि। हुननि घुर कई त बेॾोही क़तल कयल अली हैदर ऊंझो जे क़ातिल पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में आईजी सिंध जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।